पासे वाक़ अपडेट कयूं लाहौर में वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां सेफ सिटी जो दौरो कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कयो आहे। तक़रीब से खिताब कंदे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चवे थी कुछ महीननि में पंजाब जे 11 शहरनि खे सेफ सिटी बणायो वेंदो। सेफ सिटी मुंहिंजे उम्मीदुनि खां वधीक कमु कयो आहे। पंजाब तरक्की में लीड करे रहियो आहे। उम्मीद ख़िदमत में बि रिकॉर्ड ठाहींदो, इहो चवणु आहे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो। मरियम नवाज़ तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सेफ सिटी अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए रहियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। लाहौर मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सेफ सिटी जो दौरो कयो, तक़रीब खे ख़िताब बि कयो आहे। अवां सां ख़बर शेयर कयो पिया। लाहौर मां वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां सेफ सिटी जो दौरो कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त कुझु महीननि में पंजाब जी 11 शहरनि खे सेफ सिटी बणाए छॾींदासीं। सेफ सिटी मुंहिंजी उम्मीदुनि खां वधीक कमु कयो आहे। पंजाब तरक्की में लीड करे रहियो आहे। उम्मीद ख़िदमत में बि रिकॉर्ड ठाहींदो। सेफ सिटी अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए रहियो आहे। वज़ीर आला पंजाब तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त कुझु महीननि में पंजाब जे 11 शहरनि खे सेफ सिटी बणाए छॾींदासीं। सेफ सिटी मुंहिंजे उम्मीदुनि खां वधीक कमु करे रहियो आहे। वज़ीर आला पंजाब जो चवणु आहे त पंजाब तरक्की में लीड करे रहियो आहे। उम्मीद आहे त ख़िदमत में बि रिकॉर्ड ठाहींदो। सेफ सिटी अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए रहियो आहे। इहो चवणु आहे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो।